मिलियो? न असां बुख ते हूं। मानी खादिया ना छा चंदे पो इमरान खान ऑपरेशन करा असां दवा का पैसा कोन्हनि असांजी दवा करा। हाजी नाज़रीन, सिंध हुकूमत पारां जेको लॉकडाउन कयो वियो आहे उनखे 11 ॾींहं जो मुकमल थी वियो आहे ऐं कोरोना वायरस जे करे जेके ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि उहो पंहिंजे घरनि तक महदूद थी विया आहिनि। रोज़ कमाइण वारा मज़दूर माण्हू आहिनि उहो ॿाहिरि नथा निकिरी सघनि लॉकडाउन जे करे। ऐं राजा शेख जे घर में असां मौजूदु आहियूं। इन खां पुछा कंदासीं त इन जा नंढड़ा जेके ॿ नंढड़ा थैलेसीमिया जी बीमारी में मुब्तला थियल आहिनि ऐं उन वारे सां इन जो छा चवणु आहे, इनखे केतिरी परेशानी आहे, खाद खुराक मिले थी या नथी मिले, छा चवंदो राजा? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों सभ खां त इहो चवंदासीं क़ाबिल तारीफ़ आहे सिंध गवर्नमेंट जी जेको लॉकडाउन कयो आहे तमामु बहितरीनु कयो अथई। पर असां ग़रीबनि जे लाइ तमामु हिकिड़ी मुश्किलात करे छॾी अथई, पैदा करे छॾी अथई जो असां घरनि तोणी महदूद हूं ऐं मुंहिंजा नंढा 2 थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि। अॼु 11 ॾींहं मुख़्तसर घर में वेठा आहियूं। असां खाधे खां पीअण खां एॾा ॾुखिया थी विया आहियूं, एॾा ॾुखिया थी विया ऐं रत बि असांखे नथी मिले। नंढा मुंहिंजा थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि ऐं कोरस जे लाइ मां परेशान आहियां। मूंखे कोरस जी बि ताक़त कोन्हे जो मां कोरस वठां ऐं उन जे लाइ इहो असां अर्ज़ु कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त असां सां अची करे तावन करनि, असांजे ॿचड़नि जो हाल ॾिसनि ऐं असांजे घर जो हाल ॾिसनि। असां लॉकडाउन त थी वियासीं, असां कम जहिड़ा न आहियूं जेका 200-200 रुपया कमाईंदा हुआसीं, मज़दूरी कंदा हुआसीं, जेका 200 कमाए करे बच्चनि जो पेट ऐं सफ़र गुज़र कंदा हुआसीं अची करे। हाणे उहो सफ़र गुज़र बि असांजो बंदि थी वियो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं ख़ुदा रा पंहिंजे बच्चनि जे सदके ऐं पंहिंजे प्यारनि जे सदके असांजे बच्चनि जी अची करे दहा को कूक को फ़रियाद अची करे ॿुधो को अटो असांजे घर में आहे या खाधो पीते जो राशन असां वटि आहे, अलाए न ख़ुदा बहितर थो ॼाणे। असां त इहो चऊं था असां वटि कोन्हे। जे अचनि उहे अची करे तसदीक़ करनि, ॾिसनि, अची करे असांजे घर में ॾिसनि, असांजा हालात ॾिसनि। मां मज़दूर माण्हू 200 रुपया कमाइण वारो, मूंखे 11 ॾींहं मुख़्तसर मां वेठो आहियां। मां अर्ज़ु कयां थो सिंध गवर्नमेंट खे त ख़ुदा रा असांजो कुझु न कुझु कयो वञे। न असां बुख ते हूं। असांखे पैसा ॾेई वञनि ऐं दवायूं वठी ॾियनि असांखे और मानी ॾियनि, असांखे राशन ॾियनि, बसि। मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन वटि खाद खुराक छा नंढनि ॿारनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हिन उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां वटि बुख ते वेठा आहियूं, असां वटि खाद खुराक न आहे। सिंध गवर्नमेंट ऐं DC डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी खे हुननि अपील कई आहे त असांजी वार करे असांखे ॿियो कुझु न आहे त असांखे राशन ॾिनो वञे, न त बुख काटण ते असां ईअं मरी वेंदासीं। नज़ीर मीराणी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.